हज़रत क़िबला में साईं बादशाह जंहिंजो उर्स मुबारक वेठा हूंदा बस शरीफ़ जे भरिसां हिकु विरांडे मुबारक में पोइ हिकिड़ो फ़क़ीर आयो तॾहिं डांस हलंदी लाड़काणे खां सुबुह जो 11 साढे 11 लाड़काणे जा माण्हू खणी ईंदी 2:30 बजे वरी मोटी वेंदी पोइ उहो आयो उन्हनि जो छोकिरो गुम थी वियो उनखे 2.5 महीना थी विया ॻोल्हे ॻोल्हे बलोचिस्तान जो थकिजी विया न पियो लथे दरगाह शरीफ़ ते आयो मियां साईं खे अर्ज़ु कई पाण आराम ई हा हाणे हिन जी गाॾी छुटण वारी हुजे अधु कलाक हुजे त मियां साईं नमाज़ पढ़ी वेठा हिन अर्ज़ु कयो साईं मां आयो आहियां मूंखे तावीज़ को लिखी ॾियो दुआ लिखी ॾियो छोकिरो असांजो गुम थी वियो आहे 2.5 महीना थी विया साईं मियां साईं बादशाह हिनखे तावीज़ न लिखी ॾिनो हिनखे फरमायूं त ॻाल्हि ॿुधी चुप रहिया हाणे हिते जीअं गाॾी जो टाइम वेझो थियो हिन अर्ज़ु कयो साईं मूंखे साईं तावीज़ लिखी ॾियनि गाॾी मुंहिंजी वञण वारी आहे पाण फरमायूं तावीज़ नथो ॾियां हाणे वञ तोखे छोकिरो रस्ते में मिली वेंदो हाणे हे बलोचिस्तान जो फ़क़ीर हो उन्हनि जो छोकिरो कॾहिं को हिन पासे ॾे आयल बि न हुजे गुम थी वियो हुजे हिन जो हाणे साईं तावीज़ नथो लिखी ॾे गाॾी में वञे थी हाणे दुआ कई माशा अल्लाह चढ़ी गाॾी ते वियो लाड़काणे न पहुतो त रोड ते छोकिरो बीठो रोड ते